वेलकम बैक नाज़रीन। मकामी ख़बरुनि जी बाक़ायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। सन भरिसां लाखड़ा में कोयले जी खाणनि अंदरि मुख़्तलिफ़ हादसनि में 2 पोहरियत फ़ौत 3 ज़ख़्मी थी पिया। फ़ौतियुनि में पोहरियत हाजी ख़ान ऐं फ़रहाद ख़ान पठान शामिल। ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। कोल माइंस थाणे जी हद कोयला कंपनी जो पोहरियत हाजी ख़ान जनरेटर में लोई फासण सबबि ज़ख़्मी थी पियो, जंहिं अस्पताल में दम ॾिनो। एक ॿी कोयला कंपनी में हालेज मशीन ज़रिए कोयलो कढण लाइ खाण अंदर वयल 4 पोहरियत ज़ख़्मी थी पिया, जिनखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे एक पोहरियत फरहद अली पठान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। अहम ख़बर खां वाक़िए आगाह करे रहिया आहियूं। सन भरिसां लाखड़ा में कोयले जी खाणनि अंदरि मुख़्तलिफ़ हादसनि में 2 पोहरियत फ़ौत थी विया, 3 ज़ख़्मी थी पिया। फ़ौतियुनि में पोहरियत हाजी ख़ान ऐं फरहद ख़ान पठान शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कोल माइंस थाणे जी हद कोयला कंपनी जो पोहरियत हाजी ख़ान जनरेटर में लोई फासण सबबि ज़ख़्मी थी पियो, जंहिं अस्पताल में दम ॾेई छॾियो। एक ॿिए कोयला कंपनी में हालेज मशीन ज़रिए कोयलो कढण लाइ खाण अंदरि वयल 4 पोहरियत ज़ख़्मी थी पिया, जिनखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते एक पोहरियत फरहद अली पठान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾेई छॾियो। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। सन भरिसां लाखड़ा में कोयले जी खाणनि अंदरि मुख़्तलिफ़ हादसनि में 2 पोहरियत फ़ौत थी विया, 3 ज़ख़्मी थी पिया। फ़ौतियुनि में पोहरियत हाजी ख़ान ऐं फरहद ख़ान पठान शामिल आहिनि। ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। सन भरिसां लाखड़ा में कोयले जी खाणनि अंदरि मुख़्तलिफ़ हादसनि में 2 पोहरियत हयातियूं विञाए वेठा, 3 ज़ख़्मी थी पिया। फ़ौतियुनि में पोहरियत हाजी ख़ान ऐं फरहद ख़ान पठान शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कोल माइंस थाणे जी हद कोयला कंपनी जो पोहरियत हाजी ख़ान जनरेटर में लोई फासण सबबि ज़ख़्मी थी पियो हो, जंहिंखे अस्पताल नियो पियो वियो त हुन दम ॾेई छॾियो। एक ॿी कोयला कंपनी में हालेज मशीन ज़रिए कोयलो कढण लाइ खाण अंदरि वयल 4 पोहरियत ज़ख़्मी थी पिया, जिनखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो।